तेरो माण्हू तेरो नाणू हर को पंहिंजे अघ अघाणू जेको माण्हू कोन विकाणू सोई माण्हू मोतीअ दाणू। सिंधी ॿोली में रोमानवी ऐं मज़ाहमती शेर तख़लीक़ करे पंहिंजे सुरीले आवाज़ में आम माण्हुनि ताईं पहुचाईंदड़ अवामी शाइर इब्राहिम मुंशीअ जो अॼु 87हों जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इब्राहिम मुंशी 15 जनवरी 1934 ईस्वी ते तालके ऐं ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जे ॻोठ जिन्हाण सूमरे में मोहम्मद इसाक सूमरे जे घर में अखियूं खोलियूं। इब्राहिम मुंशीअ जो जनम जीअं त हिकु ग़रीब घराणे में थियो, इन करे हू प्राइमरी खां पोइ तालीम हासिल न करे सघियो ऐं नंढे लाकू ई वालिद जी वफ़ात सबबि महिनत ऐं मज़दूरी करण में जुंबी वियो। पंहिंजे ॾुखियुनि हालतुनि ऐं ज़माने जी गर्दिशुनि खां मुतासिर थी इब्राहिम मुंशी 1949 ईस्वी में शाइरी करणु शुरू कई ऐं उन पंहिंजी शाइरी में मुआशरे जे हेठिएं तबिके जी भरपूर नुमाइंदगी कई। संदसि शाइरी जो महवर सिंध, सिंधी ॿोली, ग़रीब माण्हू, हारी, पोरियत ऐं शागिर्द रहिया। हुनखे जागीरदारी ऐं सरमादारी निज़ाम खां तमामु घणी नफ़रत हुई, जंहिंजो हुन पंहिंजे शाइरीअ में खुलियो इज़हार कयो आहे। इब्राहिम मुंशी 1960 ईस्वी धारे शेख अयाज़ जी इनक़लाबी शाइरी खां मुतासिर थियो ऐं पोइ पाण बि इनक़लाबी गीत सिरजण लॻो। 1965-66 में माहवार रूह रिहाण में संदसि शाइरी छपी ऐं संदसि शाइरी जो पहिरियों मजमूओ पैगाम मज़लूम 1970 में छपियो, जंहिंखां पोइ वगह जा वरियाम गूंदर वेंदा गुज़री, धरती दीन धर्म, धोरे ॾींहड़ा, धाड़ा, अखर अखर जहिड़ा किताब सिंधी अदब खे ॾिनाई। मरहूम इब्राहिम मुंशी जी शुहरत जो हिकु सबबु पंहिंजे आवाज़ में शाइरी ॻाइण ऐं पेश करण बि हो। शाइरी खे पढ़ण ऐं माण्हुनि खे पाण ॾांहुं मुतवजह करण जो ॾांहुं खेसि भले नमूने ईंदो। हू ज़िंदगीअ जे आख़िरी सालनि में अक्सर बीमार रहंदो पियो आयो ऐं खेसि ॿ भेरा दिलि जो दौरो पिणु पियो ऐं 31 जुलाई 2003 ते दिलि जे दौरे सबबि ई हैदराबाद जे दीवान मुश्ताक इस्पताल में संदसि साह जो सॻो टुटी पियो ऐं ही सिंध जो अॾो शाइर पंहिंजी धरतीअ जी मिटीअ सां वञी मिलियो।